थींदसि छुटकारो थींदुसि। हदीस पाक में चए थो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब थींदो शहीदनि जो आलिमनि जो आम माण्हुनि जो मखलूक जो हर हिक जो सखिन जो जुदा जुदा हिसाब थींदो। पोइ जन्नती जन्नत में वेंदा जहन्नमी जहन्नम में वेंदा। हिकिड़ा जहन्नमी अहिड़ा जन्नती जन्नत में विया त उहे ओॾो कोन निकिरंदा बसि उते हमेशह हूंदा। ॿिया वरी हूंदा विच ते न जहन्नम ॾे न जहन्नम जन्नत ॾे। उहे सूरत आराफ़ पढ़ी अथव न क़ुर शरीफ़ में आहे न 88 पारे में वालल आराफ़ रिजाल यारिफूनहुम बिसीमाहुम। उहा हिकिड़ी जाइ हूंदी जहन्नम ऐं जन्नत जे विच ते। जन्नती उन खे ॾिसंदा उते न तकलीफ़ हूंदी न वरी ऐश हूंदो ईअं दरमियानी। वरी जहन्नमी खे ॾिसंदो हेॾे ॾिसंदो जन्नत ॾे त चवंदो जेकर मां हेॾे वञा हेॾे जहन्नमी खे जो ॾिसंदो चवंदो अलाह मूंखे पोइ बि शुक्र आहे जो त बचायो थी। ईअं पोइ जहन्नमी जेके हूंदा जहन्नम में हिकिड़ा अबदी हूंदा हिकिड़ा वक़्ती हूंदा। आराफ़ वारा जेके विच ते हूंदा उहे हूंदा जंहिंजूं नेकियूं बि ऐं गुनाह बि हिक जेतिरा थींदा तुरदा त हिक जेतिरा थी पवंदा। पोइ हेॾे नेकियूं घणियूं न हूंदियूं जो जन्नत ॾे वञे गुनाह घणा न हूंदा जहन्नम ॾे वञे हाणे विच ते हूंदो आख़िर अलाह जी रहमत सां जन्नत ॾे वेंदा आख़िर वेंदा। बाक़ी वञी रहिया जहन्नम में। जहन्नम में हिकिड़ा हूंदा अबदी ॿिया वक़्ती। अबदी जहन्नमी काफ़र आहे बसि। अल्लाह ताला फरमाए थो मां काफ़र जे मथां मुशरिक जे मथां जन्नत हराम करे छॾी आहे कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो बसि। बाक़ी हूंदा हिकिड़ा जहन्नम वक़्ती। पोइ जीअं इन जी मिसाल मां तव्हांखे ॾियां जीअं हिकिड़ो चोर आहे चोरी करे आयो पोइ थोरी थकी चोरी कयईं त सज़ा बि थोरी थकी जो वॾी चोरी कयईं त सज़ा वॾी विचोली त विचोली सज़ा। अहिड़े नमूने सां हूंदा। पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जन्नती जन्नत ॾे वेंदा जहन्नमी जहन्नम ॾे। पोइ हिकिड़ा जहन्नमी अहिड़ा हूंदा जो पंहिंजी सज़ा काटे जन्नत ॾे ईंदा। ॿिया जहन्नमी अञा उते पिया हूंदा उहे उनखे चवंदा दादा तूं वञे थो यार जन्नत ॾे हाणे असांजा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सलाम अर्ज़ु कजांइ साईं तुंहिंजा उम्मती बाहि साड़े छॾिया जहन्नम जी बाहि में था सड़े तूं तोखे पारां था तूं शफ़ाअत कर। पाण फरमाए पोइ मां वेंदुसि जहन्नम में वेंदुसि अलाह खां दुआ घुरंदुसि। पोइ अलाह ताला मूंखे हुकुम फरमाईंदो भई मुंहिंजा महबूब नबी जंहिंजे दिलि में आहुर जे दाणे जेतिरो रोशनाई ईमान जी हुजे उनखे कढी आहुर ॾिठो त सरियां खां बि आहुर जो दाणो सरियां जे दाणे खां बि सनो जंहिंजी दिलि में एतिरी रोशनाई छाजी रोशनाई हूंदी ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद। बाक़ी त गुनाह हूंदा। पोइ मां फरमाए त मां वेंदुसि पोइ वञी जेको आहे सो जहन्नम जो अहिड़ा माण्हू कढी ईंदुसि। वरी अलाह खे अर्ज़ु कंदुसि वरी हुकुम फरमाईंदो जंहिंजी दिलि में आहुर जे दाणे जे अधु जेतिरी रोशनाई हुजे उनखे भला कढी आहे वरी उनखे कढी ईंदुसि। वरी वेंदुसि वरी दुआ घुरंदुसि फरमाए अलाह ताला जे तरफ़ां
हुकुम थींदो जंहिंजे दिलि में आवर जे दाणे जी 3 जेतिरी ईमान जी रोशनाई आहे कलमे जी क़ुरान जी उनखे कढी अचो फरमातो कढी इहे तमामु घणा अहिड़ा माण्हू हूंदा इहे थोरा घणा कान हूंदा बाक़ी वञी रहंदा अहिड़ा माण्हू जंहिंजे दिलि में एतिरी रोशनाई बि न हूंदी उन जी रोशनाई खे अलाह थो ॼाणे ॿियो कोई कोन थो ॼाणे पोइ अलाह ताला फरमाए थो जनम कढी हासे मां कढी आयो फरमाए त नबियनि बि शफ़ात कई वलियनि बि शफ़ात कई शहीदनि बि शफ़ात कई सालनि बि शफ़ात कई हाणे बाक़ी मां रहमान रहंदो आहियां अल्लाह तबारक व तआला पंहिंजी रहमत जो जा 3 बुक भरे करे जनमो कढंदो हिकु बुक ॿियो बुक टियों बुक फरमाए त बुक जो मतिलबु आहे त घणा जंहिंजो बाद आहे शइ थी खणो जेकी वणे बुक भरे खणो अलाह कढंदो हिकिड़ो माण्हू अहिड़ो हूंदो जो उहो जहन्नम खां त निकिरंदो पर निकिते खां पोइ एॾो सड़ियल हूंदो हज़ारनि सालनि जो एॾो वीचारो जेको आहे सख़्तु कोलिया थियल हूंदो अंदरि हुनजो रजंदो पियो जहन्नम जे किनारे खां ॿाहिरि निकिरंदो मुंहुं बि न फेराए सघंदो एतिरी ताक़त बि न हूंदो जो जहन्नम जे पासे खां हीअं मुंहुं फेरायां पोइ दुआ घुरंदो अलाह मूंखे तौफ़ीक़ ॾे मां मुंहुं त हेॾे फेरिया अञा बि मां जहन्नम जी बाहि मां जे मुंहं खे भुञी रही आहे अंदरि साड़े रही आहे पोइ मुंहुं फेरींदो पोइ हिकिड़ो वणु ॾिसंदो ओ खोड़ परे पोइ गिलजी उन वण जे हेठि वेंदो उन वण जे हेठां चश्मो हूंदो वण जी छांव हूंदी वण जो मेवो हूंदो वण जी छांव में वेहंदो ऐं उनजो मेवो खाईंदो ऐं उनजो चश्मे जो पाणी पींदो खोड़ वक़्तु उते रहंदो पियो खाईंदो रहंदो पियो खाईंदो पोइ वरी ॾिसंदो परे खां हिकिड़ो वॾो ॿियो वणु उन जी ख़ुशबू बि हिनखे सुहिणी लॻंदी वण बि सुहिणो लॻंदो मेवो बि हिनखे सुहिणो लॻंदो मुंहिंजा अलाह मूंखे एॾे तौफ़ीक़ ॾे त मां इन वण जे हेठि वञा अलाह साईं फरमाए थो भला पोइ ॿियो त न घुरंदे चए साईं न ॿियो न घुरंदो पक पक अलाह साईं तौफ़ीक़ ॾींदो वेंदो उन वण हेठि उहो हुन खां भलो हूंदो पाणी भलो हूंदो सभु कुझु भलो हूंदो खाईंदो पींदो वेठो हूंदो वरी टियों वणु ॾिंदो परे उहो ॾिसंदो त हिन खां भलो आहे हिन जी ख़ुशबू बि भली आहे मेवा बि भला त वेही चवंदो मुंहिंजा रब मूंखे मोकल ॾे त मां इन वण अलाह साईं फरमाईंदो तुंहिंजो चयो चए साईं तूं गफ़ूर रही मां हल वञ वरी उन वण हेठि वञी रहंदो खाईंदो पींदो कुझु वक़्तु वरी परे खां ॾिसंदो हिकिड़ा बाग़ हूंदा सोन चांदियुनि जा कोट निकितल हूंदा ख़ुशबूयूं हूंदियूं अजीब अजीब क़िस्म जा वण हूंदा मुंहिंजा रब साईं इन जे दर ते त पुॼाए मोकल ॾे ॿियो न घुरंदे न घुरंदे वेंदो हुते हाणे दर ते बि काथां थो चुप करे सघे मुंहिंजा अलाह हाणे मूंखे अंदरि वञण जी मोकल ॾे पोइ अलाह साईं हदीस बाग़ में अचे थो खिली पवंदो जो मतिलबु राज़ी थींदो जेको माण्हू ख़ुशि थींदो आहे त पोइ खिलंदो आहे न त अलाह त खिलण खां पाक आहे पैगम्बर साईं जॾहिं इहा हदीस जॾहिं साहबनि खे ॿुधी त खिलिया इन करे इन हदीस जो नालो हदीस ज़ेक जी आहे माना इन हदीस पढ़ण सां जेके बि उलमा तालिब हूंदा आहिनि खिलंदा आहिनि छो त अलाह ताला जे खिल जो हुकुम आयो आहे ऐं नबी साईं जन इहा इन जाइ ते खिलिया आहिनि इन करे उहा सुनत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन खिलण सां बि सवाबु मिलंदो
पोइ अंदरि टपी वेंदो, अंदरि वेंदो ॾिसंदो त दुनिया जे जहान जेॾो मुल्क आहे, दुनिया जे जहान जेॾो सिज लहे उभरे, अजीब क़िस्म जूं आहे वण धण बाग बागीचा। पोइ अलाह ताला फरमाए बसि बाना चई बसि फरमाए भला घुर घुर ॿियो बि त ॼाण चई साईं हीअ शइ ॾे 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 अलाह वेंदुसि ॾींदो, अलाह साईं वेंदुसि ॾींदो। पोइ घुरी घुरी बसि कंदो। हाणे तव्हां असां हिते घोटकी जे आस पास आदलपुर या हे ॿिया थोरा पनो धनो इन शहरनि जा रहियल आहियूं न, हितां जी शयुनि जा ख़बर माण्हुनि जी ख़बर, पर ॿियनि मुल्कनि जी त ख़बर कान्हे न उते छा कहिड़ा वण चाहिनि। हे जेको